अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु रियासत ड्रामे जी एक्ट्रेस जे बारे में ॻाल्हि कंदासीं जेके सिलेक्ट थी चुकियूं आहिनि एक्टर रियासत ड्रामे जे लाइ। दोस्तों त फरज़न मलिक अॼु पंहिंजे पर्सनल आई डी ते रखियो आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं एक्ट्रेस मुंहिंजे ड्रामे में कमु कंदियूं। जी त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों त नूर ज़ौहर जे ड्रामे में कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टर कमु कंदियूं। जी दोस्तों त तव्हांखे ॿुधायूं था त उन जे ड्रामे में अस्मा भुट्टो हूंदी दोस्तों, हिकु बहितरीनु एक्टर आहे दोस्तों, ऐं फ़िज़ा मलिक हूंदी, ऐं उन खां अलावा काफ़ी एक्टर सुठियूं सुठियूं हूंदियूं। जीअं तव्हां ॾिसी रहिया त हीअ छोकिरी बि हूंदी, हिन जे नाले जी असांखे ख़बर न आहे पर हीअ एक्टर बि हूंदी। ऐं शमा मंगी हूंदी दोस्तों, हिकु बहितरीनु एक्टर आहे शमा मंगी। ऐं मुर्क सखर वारी हूंदी, जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त एक्टर इहे बहितरीनु एक्टर ड्रामे में हूंदियूं। नसरीन नाज़ हूंदी, बहितरीनु एक्टर हिन ड्रामे में हूंदियूं दोस्तों। तव्हांखे एंटरटेन फुल मिलंदी। हीअ छोकिरी बि हूंदी, हिन जे नाले जी दोस्तों असांखे ख़बर न आहे। सना रज़ा हूंदी, काफ़ी एक्टर हूंदी दोस्तों। त हीअ असांजी अपडेट, वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।